दादू शहर के DHQ अस्पताल वीरानी के वर चढ़ियल इंतजामिया अस्पताल की बजट से हथ साफ करण लगी। इन हवाले से अधिक तफसील ॾेई रहियो आहे दादू मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रब्बानी बलोच। जी ग़ुलाम रब्बानी, छा तफसील आहिनि? जी बिल्कुल नाइला जी, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त दादू शहर जी DHQ अस्पताल वीरानी जी वर चढ़ियल इंतजामिया अस्पताल जी बजट से हथ साफ़ करण लगी। मरीज़नि जूं वाही अल्लाह आयल मरीज़ रुलण जो शिकार, मरीज़नि खे शदीद मुश्किलात जो सामनो करणो पियो। लम्स इंतजामिया को बि ॿूट न ॿारियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1 अरब 20 करोड़ जी बजट हूंदे बि सिविल अस्पताल में एक्सरे मशीन नाकारा बणियल आहे। मरीज़नि जूं दाहूं ते डिजिटल एक्सरे मशीन शोपीस तौर ते रखियल आहे। सिविल सर्जन दादू जूं दाहूं खोखरियूं निकितियूं। बीमार खे ड्रिप लॻाइण वक़्तु बि ड्रिप हथ में जली बीहण जी वीडियो वायरल थियण खां पोइ अस्पताल इंतजामिया जा पोल पधरा थी विया। हितां जी समाजी तंज़ीम शहरी सिहत खाते जे इख़्तियारनि खां मुतालबो कयो त सिविल अस्पताल दादू जी तबाही जा कारण जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खां फिलफोर पुछाणो करे अस्पताल खे मरीज़नि जे लाइ कार आमद कयो वञे। ॿी सूरत में दादू जो बाशऊर अवाम एहतिजाजी मुज़ाहिरो कंदो। जी मेहरबानी ग़ुलाम रब्बानी तफसीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।